शी जिनपिंग खे इक़्तिदार संभालींदे 5 साल थी विया। इन दौरान चीन अमीर तरीन मुल्क ऐं ताक़तवर मुल्क जी हैसियत सां साम्हूं आयो आहे। चीन जी इन तरक़ी जो चीनी ख़ानदान ते केतिरो बहितर असरु पियो आहे या चीनी ख़ानदान इन तरक़ी जो मतिलबु कहिड़नि लफ़्ज़नि में कढी रहियो आहे, इन मुतलिक़ इहे रिपोर्टूं आहिनि त हिन वक़्तु चीन अंदरि ईंदड़ 5 सालनि लाइ कांग्रेस थी रही आहे, जंहिंमें नवां माण्हू चीन जे हुक्मरान तौरु आंदा वेंदा। पूरी दुनिया अंदरि जीअं त अॼु चीन हिकु तरक़ी याफ़्ता मुल्क जी हैसियत में साम्हूं आयो आहे, पर पाण हिन रिपोर्ट में चीनी हुक्मराननि पारां चीन अंदरि केतिरी तरक़ी आंदी वई आहे या पंहिंजे अवाम लाइ केतिरो सुख पैदा कयो वियो आहे, उन मुतलिक़ अंगनि अखरनि जी रोशनी में जाइज़ो वठंदासूं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासूं त चीन अंदरि रोज़ानी ज़िंदगी ऐं मुआशिरो कीअं तब्दील थी रहियो आहे। साल 2005 में चीनी हुकूमत पंहिंजे हिकु ॿार खे जनमु ॾियण वारी पॉलिसी जो ख़ात्मो आंदो, जंहिंजो मक़सदु आबादी ते कंट्रोल करणो, पर हिन वक़्तु बि आबादी ते कंट्रोल थी न आहे सघियो। हिन वक़्तु चीन वासी घणा ॿार पैदा करे सघनि था, जिन मां तमामु वॾा ख़ानदान जुड़ी सघनि था। जेकॾहिं चीन अंदरि शादी ऐं तलाक जे तनासुब ते नज़र विझे थी त हिते उहा ई सूरत हाल नज़र अचे थी जहिड़ी दुनिया जे ॿियनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में आहे, यानी शादी जे तनासुब में घटिताई आई आहे ऐं तलाक जो तनासुब तमामु घणो वधियो आहे। शिंघाई जी न्यूयॉर्क यूनिवर्सिटी जे नफ़्सियात वारे शोबे जे असिस्टेंट प्रोफेसर यूइन ली जो चवणु आहे त चीन में हिन वक़्तु बि तलाक जो तनासुब अमेरिका ऐं ओलह यूरोप जे मुल्कनि जे मुक़ाबले में घटि आहे। संदसि इहो चवणु आहे त पाड़ेसरी मुल्कनि ऐं इलाइक़े जे मुक़ाबले में बि चीन में माण्हुनि जो वॾो अंगु अॼु बि तमामु घणियूं शादियूं करे थो, जंहिं करे चीन जो ख़ानदानी निज़ाम हिन वक़्तु तोड़ फोड़ जो शिकार आहे। पर अंग अखर इन्हनि ॻाल्हियुनि खे रद्द कनि था। जेतोणीकि चीन 2015 में पंहिंजी ॿारनि मुतलिक़ पॉलिसी ख़तमु कई हुई, पर उन जा असर ईंदड़ सालनि ताईं जारी रहंदा। चीन में 30 सालनि जे वधीक उमिरि वारा कुंवारा माण्हू जेके हिन वक़्त ताईं बि शेंगनेन जे नाले सां सुञाता वञनि था, उहे मुआशिरे में नज़र अंदाज़ कयल माण्हू सॼा वञनि था। हिते इहो बि यादि रहे त साल 2015 में 40 सालनि खां वॾी उमिरि वारे चीनी कारोबारी माण्हू रिश्तो कराइण वारी हिकु कंपनी मथां केस दाख़िल करायो हो, जंहिं $10 लाख त ॾिना हुआ, पर संदसि शादी थी न सघी हुई। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे इक़्तिसादी शोबे सां तालुक़ु रखंदड़ लुइस जो चवणु आहे त पैदाइश जे तनासुब में घटिताई ऐं वॾी ॼमार जे माण्हुनि में वाध सबबु चीन अंदरि इक़्तिसादी तरक़ी ते तमामु घणो दॿाउ आयो आहे। संदसि मूजिबि त जेतोणीकि जनवरी 2016 में हिकु ॿार वारी पॉलिसी तब्दील करे 2 ॿारनि वारी पॉलिसी राइज कई वई, पर ईंदड़ 2 ॾहाकनि खां पोइ सिर्फ़ु माण्हुनि जी वाध ई नज़र ईंदी। सिंगापुर जी नेशनल यूनिवर्सिटी में ख़ानदान ऐं आबादी ते तहक़ीक़ करण वारे शोबे सां तालुक़ु रखण वारी मूज़िंग जो चवणु आहे त वधंदड़ आबादी करे तवाज़ुन बिगड़जंदो ऐं इहो सभु कुझु ॿार पैदा करण वारी पॉलिसी में तब्दीली जो ई नतीजो हूंदो। तालीम ऐं रोज़गार में औरतुनि जी तरक़ी ऐं मुआशरती तहफ़ुज़ सबबु रवैया तब्दील थी वेंदा। जॾहिं त चीन में पंहिंजे घर जी मिल्कियत रखण वारनि माण्हुनि जो तनासुब अमेरिका ऐं यूरोपी मुल्कनि जी भेट में तमामु घणो मथे आहे। HSBC पारां जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ चीन जे शहरी इलाइक़नि में वालदेन पंहिंजे ॿारनि खे हर शइ फ़राहम करण जी कोशिशि कंदा आहिनि, जंहिं सबबु खेनि पंहिंजी धीअरुनि जी शादी करण में बि सवलाई थींदी आहे। जॾहिं त चीन में SOS इंस्टीट्यूट जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर जे बूलियो जो चवणु आहे त हिकु रवायत मुताबिक़ मर्द घर वठी ॾींदा आहिनि, जॾहिं त मुहबत जूं कई दास्तानूं ऐं कहाणियूं बि हूंदियूं आहिनि, जंहिंखां पोइ शादियूं मुमकिन बणजनि थियूं। जॾहिं त चीन अंदरि जेतिरा घर भाती ओतिरियूं मोबाइल फ़ोनियूं बि हिकु भाती खे मुहैया आहिनि। चीन में शहरी ऐं ॻोठाणी ज़िंदगी जी आमदनी में पिणु वाध थी आहे। गुज़िरियल हिकु ॾहाई दौरान ख़ुराक में लाॻत में तमामु घणी घटिताई आई आहे ऐं उहा रक़म सिहत, कपिड़नि ऐं आमदोरफ़्त ते ख़र्च कई वई, जॾहिं त मोबाइल फ़ोन ते थियण वारी वाध खां पोइ वधीक तनासुब वधियो आहे। ॿिए तरफ़ इहे बि रिपोर्टूं आहिनि त चीन जा नौजवान ॿाहिरें मुल्क पढ़ण में तमामु घणी दिलचस्पी रखी रहिया आहिनि, जंहिं करे ॿाहिरें मुल्कनि में चीनी शागिर्दनि जो तइदादु ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त घणो करे वालदेन पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरें मुल्क पढ़ाइण लाइ पैसो ख़र्च कनि था ऐं इहो सम्झो वञे थो त ॿाहिरें मुल्क मां
चीनी शागिर्द पढ़ी अची ईंदड़ वक़्त में चीन जी तरक़ी लाइ कारआमद किरदारु अदा कंदा।